नाज़रीन तव्हांखे दादू ज़िले जे हवाले सां आम ख़बर ॾींदा हलो तो दादू ज़िले सां वाबस्ता क़ौम परस्त अॻवान जिस्कम बशीर ख़ान ग्रुप जिस्कम आरिसर जिस्कम जे अॻवान दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़ाहिद मक्सी उर्फ गौतम, मोहम्मद शुएब, महराब लाखेर, कादर बख्श, खादिम बबुर, ग़ुलाम मुस्तफ़ा, मुनीर कुरैशी, नसीर लाखेर, आबिद दाऊद पोटो, ग़ुलाम हुसैन ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां क़ौम पर सियासत खे हमेशह जे लाइ अलविदा चई क़ौमी धारा में शामिल थी विया आहियूं। हिननि चयो त पाकिस्तान लाइ ज़िंदगी वक़्फ़ कंदासीं ऐं उन जे नज़रिए सिस्टम ते हलंदासीं। हिननि चयो त क़ौम पर सियासतनि जी मुल्क दुश्मन पॉलिसी ते ॿधल आहे जंहिंखे हमेशह जे लाइ असां अलविदा करे छॾियो आहे।